ठुकराठो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। सज्जाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठो वेझो ॻोठ बुलानी जी रहवासियुनि जो मुबैना ज़मीन ते बासरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। ठुकराठो वेझो ॻोठ बुलानी जे रहवासियुनि अब्दुल रशीद चन्ना, अली रज़ा चन्ना, शमसुद्दीन चन्ना, बरकत शौकत, अब्दुल गफूर, रेहान अली चन्ना ऐं ॿियनि साहिबनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो 100 साला क़दीमी ॻोठ आहे। जॾहिं त कुझु बासर असांजे ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। असां ज़मीन ख़रीद कई हुई जंहिंजी आख़िरी क़िस्त खाते जे करे रहियल आहे, जेका असां अदा करण लाइ तयारु आहियूं। जॾहिं त मुख़ालिफ़ धुर खाते ॾियण खां फिरी वई आहे, जंहिंजा असां वटि स्टाम्प पेपर मौजूदु आहिनि। जॾहिं त इलाइक़े जे चङनि असांजे हक़ में फ़ैसिला बि ॾिना आहिनि, उन बावजूदि असांखे हिरासान करे असांजे ज़मीन ते कब्ज़ो कयो पियो वञे। हुननि वधीक चयो त असां अबनि ॾाॾनि जा हिते वेठल आहियूं। सॼे इलाइक़े खे ख़बर आहे त असां ग़रीब पोरत माण्हू आहियूं। असांजे क़दीमी ॻोठ जी ज़मीन ते बासर मोहम्मद हाशिम मोची, ग़ुलाम कंबर, कारिम ॾिनो उर्फ़ कोड़ो, सजाद शमीर मोची ऐं ॿिया कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं असांखे पिणु मौतमारियो धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जिन मां असांखे जान जो ख़तरो आहे। उन्हनि DIG सखर, SSP सखर, SHO मुबारकपुर ऐं लाॻापियल इदारनि खां तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ जी घुर कई आहे। मुझो मुझ कुराड़ो ये फोटू भी आहिनि थना थी कादा बुधी असां सां ज़ुल्म वहिल रात जो असांजी निंड आराम फिटल आहे। बुधी दगा रस्ता बंदि, बुधी असांखे धारा फुरा चोरियूं, बुधी मुंहिंजूं हिक जूं मां हिका बुधी हे बच्चा मूंखे हिते मुंहिंजी जवानी आहे, मुंहिंजे मुड़ुस खे अॻिमें ॿियो घर हो उहो बि हिते हो, मां बि हिते ॿुधी असांजो इंसाफ़ कयो, इंसाफ़ कयो। ज़ुल्म आहे ज़ुल्म। असांजो पुराणे 100 साल खां असांजो बादशाह हिते वेठो आहे। जॾहिं हिते जंग हुयो, बजर ॾहर गिदड़ हुया, कोई हिते आबादी न हुई ऐं जेको आहे हिते असांखे 100 साल खां मथे थी विया आहिनि। तंहिं में कोई बि हिते ज़ाहिर न हुयो। असांजूं हिते चोरियूं धाड़ा फुरा असांजा खाट जेका लॻा आहिनि, जेके असां सां ज़ुल्म थिया आहिनि, पोइ बि असां हे पंहिंजो ॻोठ जेको आहे अबे ॾाॾे जो न छॾियो आहे। अगरि असांजो जेको आहे इंसाफ़ थिए, 5 किलोमीटर आरीड़े ते जा आहिनि, तव्हां इन्हनि जे ॾाॾे जा ॾिसो कार्ड किथां जा आहिनि। ऐं अगरि हिते 10 क़ौमां वेठियूं आहिनि, अगरि कोई गवाही ॾिए त मोची हिते वेठो आहे, त असां नाजाइज़ी एॾी आहे। ऐं असांखे ज़मीन पैसनि सां ॾिनी अथऊं, उन जा अघ में स्टाम्प